ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 2/5/2025। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार एकांत में वेही पाण सां गॾु ॻाल्हियूं करो। असां अविनाशी आत्मा ई आहियूं, बाप सां ॿुधंदा आहियूं। इहा प्रैक्टिस करो। प्रश्न जो ॿार यादि में अलबेला आहिनि, उन्हनि जे मुख सां कहिड़ा बोल निकिरंदा आहिनि? उत्तर आहे, उहो चईंदा आहिनि शिव बाबा जा ॿार त आहियूं ई, यादि में आहियूं ई, लेकिन बाबा चईंदा आहिनि उहे सभु पोड़ा आहिनि। अलबेलोपन आहे, इन में त पुरुषार्थ करिणो आहे। सवेरे सवेरे उथी पाण सां गॾु ॻाल्हियूं करणियूं आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झी वेहणो आहे, रूह रियान करणी आहे। आत्मा ई बातचीत कंदी आहे। हाणे तव्हां देही अभिमानी ठहींदा आहियो। देही अभिमानी ॿार ई यादि जो चार्ट रखंदा, सिर्फ़ु ज्ञान जी लबार न लॻाईंदा। गीता मुखो ॾिसी वठि प्राण। रूहानी ॿारनि खे सम्झायो आहे कि प्राण आत्मा खे चइबो आहे। हाणे बाप आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे गीत त भक्ति मार्ग जा आहिनि, इहे त सिर्फ़ु हिननि जो सार सम्झायो आहे। हाणे त जॾहिं हिते वेंदा आहियो त पंहिंजे खे आत्मा सम्झो, देह जो भान छॾंदा वञो। असां आत्मा ॾाढी नंढी आहियूं। मां हिन शरीर द्वारा पाठ ॿुधाईंदी आहियां। इहा आत्मा जो ज्ञान कोई खे न आहे, इहे बाप सम्झाईंदा आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झो। मां छोटी आत्मा आहियां। आत्मा ई सॼो पाठ वॼाईंदी आहे न हिन शरीर सां, त देह अभिमान निकिरी वेंदो। इहा महिनत आहे न। असां आत्मा हिन सॼे नाटक जा एक्टर्स आहियूं। ऊच ते ऊच एक्टर हिकु परमपिता परमात्मा आहे, बुद्धि में रहंदो आहे। उहो बि हिकिड़ी नंढी बिंदी आहे, उनजी महिमा केॾी भारी आहे। ज्ञान जो सागर, सुख जो सागर, परंतु आहे ॾाढी नंढी बिंदी। असां आत्मा बि नंढी बिंदी आहियूं न। आत्मा खे सवाइ दिव्य दृष्टि सां ॾिसी न सघंदा आहियूं। इहे नई नई ॻाल्हियूं हाणे तव्हां ॿुधो था न। दुनिया छा ॼाणे? तव्हां में बि थोरा आहिनि जो यथार्थ रीति सम्झंदा आहिनि ऐं बुद्धि में रहंदो आहे कि असां आत्मा नंढी बिंदी आहियूं। असांजो बाप हिन ड्रामा में मुख्य एक्टर आहे। ऊच ते ऊच एक्टर बाबा आहे। पोइ फलाना फलाना ईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा ज्ञान जो सागर आहे, परंतु शरीर बग़ैर त ज्ञान ॿुधाए न सघे न। शरीर द्वारा ई ॻाल्हाए सघंदा आहिनि। अशरीरी थियण सां ऑर्गन्स अलॻि थी वेंदा आहिनि। भक्ति मार्ग में त देहधारियुनि जो ई सिमरन कंदा आहिनि न, परमपिता परमात्मा जे नाम रूप देश काल खे न ॼाणंदा आहिनि। भक्ति मार्ग में त परमपिता परमात्मा जे नाम रूप देश काल खे न ॼाणंदा आहिनि। बसि चई ॾींदा आहिनि परमात्मा त नाम रूप सां न्यारो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि ड्रामा अनुसार तव्हांजो नंबर 1 सतो प्रधान हुयो, तव्हांखे पोइ सतो प्रधान ठहिणो ई आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण लाइ तव्हांखे वरी खां इहा अवस्था मज़बूत रखणी आहे कि मां आत्मा आहियां। आत्मा हिन शरीर द्वारा ॻाल्हायां थी, उन में ज्ञान आहे। इहे ज्ञान ॿियो कोई जी बुद्धि में न आहे कि असांजी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ अविनाशी हूंदल आहे। इहे ॾाढी नई नई पॉइंट्स आहिनि। एकांत में वेही करे पाण सां गॾु ईअं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। असां आत्मायूं आहियूं, बाबा सां ॿुधूं था। धारणा मुझ आत्मा में थींदी आहे। मुझ आत्मा में ई पाठ भरियल आहे न। मां आत्मा अविनाशी आहियां। इहे अंदरि घुटणो खपे। असांखे सतो प्रधान ठहिणो आहे। देह अभिमानी मनुष्य खे आत्मा जो बि ज्ञान आहे। देह अभिमानी मनुष्यनि खे आत्मा जो बि ज्ञान न आहे न। केतिरी वॾी वॾी किताबियूं पाण वटि रखंदा आहिनि। अहंकार केतिरो आहे। इहे तमो प्रधान दुनिया आहे न। ऊच ते ऊच आत्मा त कोई बि आहे ई न। तव्हां ॼाणंदा आहियो कि असां सतो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। हाणे असांखे सतो प्रधान ठहिण जो, कंप्लीट सतो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। हिन ॻाल्हि खे अंदरि में घुटणो आहे। ज्ञान ॿुधाइण वारा त ॾाढा आहिनि, परंतु यादि आहे ई न।
अंदर में वो अंतर्मुखता रहणी खपे। असांखे बाबा जी यादि सां पावन ठहिणो आहे, सिर्फ़ु पंडित न ठहिणो आहे। असांखे बाबा जी यादि सां पावन ठहिणो आहे, पंडित न ठहिणो। पंडित मतिलबु चइण वारो। हिकु पंडित जो मिसाल आहे न, माता हिन खे चईंदो हुयो राम राम चइण सां पार थी वेंदा। त हीअ लबाड़ी न ठाहिणी आहे। अहिड़ा ॾाढा आहिनि, सम्झदा ॾाढा सुठो आहिनि, परंतु योग न आहे। सम्झदा ॾाढा सुठो आहिनि, परंतु योग आहे न। सॼो ॾींहुं देह अभिमानी रहंदा आहिनि। न त बाबा खे चाट भेजणो खपे। असां हिन समय उथंदा आहियूं, एतिरो समय यादि कंदा आहियूं, कुझु समाचार न ॾींदा आहिनि, ज्ञान जी ॾाढी लबाड़ मारंदा आहिनि। योग आहे न, भल वॾनि खे ज्ञान ॾींदा आहिनि, परंतु योग में कच्चा आहिनि। सवेरे उथी बाप खे यादि करिणो आहे। बाबा तव्हां केतिरा मोस्ट बिलवेड आहियो न, कीअं हीअ विचित्र डांवो ठहियलु आहे। कोई बि ये राज न ॼाणंदा आहिनि, न आत्मा खे न परमात्मा खे ॼाणंदा आहिनि। हिन समय मनुष्य जानवर खां बि बदतर आहिनि न। असां बि हुआसीं। माया जे राज्य में केतिरा दूरदर्शा थी वेंदी आहिनि। इहे ज्ञान तव्हां कोई खे बि ॾेई सघंदा आहियो। चओ त आत्मा हाणे तमो प्रधान आहियो, तव्हांखे सतो प्रधान ठहिणो आहे। पहिरियों पंहिंजे खे आत्मा सम्झो। ग़रीबनि जे लाइ त ॿियो ई सहज, साहूकारनि जे त लफड़ा ॾाढा रहनि। बाबा चईंदा आहिनि कि मां ईंदो ई आहियां साधारण तन में, ॾाढा ग़रीब, ॾाढा साहूकार। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा चईंदा आहिनि मां साधारण तन में ईंदो आहे, न उहो ज़्यादा ग़रीब आहे, न ज़्यादा साहूकार आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कल्प बाबा अची करे असांखे इहे ई शिक्षा ॾींदा आहिनि कि पावन कीअं ठहूं। बाक़ी तव्हांजे धंधे आदि में खिटखिट आहे, उन जे लाइ बाबा न ईंदा आहिनि। तव्हां त सॾी ई कंदा आहियो पतित पावन अचो, त बाबा पावन ठहिण जी युक्ति असांखे अची करे ॿुधाईंदा आहिनि। इहे ब्रह्मा ख़ुदि बि कुझु न ॼाणंदा हुया। एक्टर थी करे ऐं ड्रामा जे आदि मध्यम खे न ॼाणनि त उनखे छा चईंदासीं। असां आत्मा हिन सृष्टि चक्कर में एक्टर आहियूं, इहे कोई बि न ॼाणंदो आहे। भल चई ॾींदा आहिनि आत्मा मूल वतन जी निवासी आहे, परंतु अनुभव सां न चईंदा आहिनि। तव्हां त हाणे प्रैक्टिकल में ॼाणंदा आहियो असां आत्मा मूल वतन जा रहवासी आहियूं, असां आत्मा अविनाशी आहियूं। इहे त बुद्धि में यादि रहणो खपे न कि असां मूल वतन जा रहवासी आहियूं, असां अविनाशी आहियूं। इहे त बुद्धि में यादि रहणो खपे। ॾाढनि जो योग बिल्कुलु ई न आहे। देह अभिमान जे कारण पोइ मिस्टेक्स बि ॾाढा थींदी रहंदी आहे। मूल ॻाल्हि आहे देही अभिमानी ठहिणु। इहो फुरनो रहणो खपे। असांखे सतो प्रधान ठहिणो आहे। जे ॿारनि खे सतो प्रधान ठहिण जी तात लॻंदी आहे, उन्हनि जे मुख सां कॾहिं बि पत्थर न निकिरंदा आहिनि। कोई भूल थिए त झटि बाबा खे रिपोर्ट करो, बाबा असां सां हीअ भूल थी वई, क्षमा करिणो। छिपाइणो न आहे, छिपाइण सां ॿियो ई वृद्धि खे पाईंदो। बाबा खे समाचार ॾींदा रहो, बाबा लिखी ॾींदो तव्हांजो योग ठीकु न आहे। पावन ठहिण जी ही मुख्य ॻाल्हि आहे। तव्हां ॿारनि जी ॿुधी में 84 जन्मनि जी कहानी आहे। जेतिरो थी सघे बसि इहे ई चिंता लॻी रहे कि असांखे सतो प्रधान ठहिणो आहे, देह अभिमान खे छॾिणो। तव्हां राज ऋषि आहियो न, हठयोगी कॾहिं राजयोग सिखलाए न सघे। असां राजयोगी आहियूं, राज ऋषि आहियूं, असां हठयोगी न आहियूं। देह अभिमान खे हठयोगी कॾहिं राजयोग सिखलाए न सघनि। राजयोग बाबा ई सिखलाईंदा आहिनि, ज्ञान बि बाबा ई ॾींदा आहिनि। बाक़ी हिन समय तमो प्रधान भक्ति आहे। ज्ञान सिर्फ़ु पाप संगम ते ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। बाबा आहिनि त भक्ति ख़तमु थियणी आहे न, इहा दुनिया बि ख़तमु थियणी आहे। ज्ञान योग सां सतयुग जी स्थापना थींदी आहे। ज्ञान योग सां सतयुग जी स्थापना थींदी आहे। भक्ति चीज़ ई अलॻि आहे। बाबा जी ज्ञान और योग सां हिकु सुंदर दुनिया जी स्थापना थींदी आहे।
भक्ति में त भॻवान खे ढूंढदा आहियूं त यादि छा कंदासीं। जॾहिं ढूंढे वठंदासीं पोइ उहो ज्ञान योग ॾींदा, पोइ असांजे लाइ नई दुनिया ठाहींदा। वरी उहो पुराणी थी वेंदी, वरी ढूंढंदासीं, वरी पुराणी थी वेंदी। मनुष्य पोइ चईंदा आहिनि दुख सुख हिते ई आहे। हाणे त ॿारनि जी ॾाढी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पंहिंजो कल्याण करण जी युक्ति रचंदा रहो। ये बि सम्झायो आहे पावन दुनिया आहे शांति धाम ऐं सुखधाम, इहा अशांति धाम ऐं दुखधाम आहे। पहिरीं मुख्य ॻाल्हि आहे योग जी। योग न त ज्ञान जी लबार आहे, सिर्फ़ु पंडित मुआफ़िक आहे। अगरि बाबा जी यादि न आहे त ज्ञान सिर्फ़ु ईअं ई ॿुधाईंदा रहंदा आहिनि पंडित जी। अॼुकल्ह त रिधी सिधी बि ॾाढी निकिती आहे, इन सां ज्ञान जो कनेक्शन न आहे। मनुष्य केतिरा कूड़ में फसियल आहिनि, पते त आहे न। बाबा चईंदा आहिनि मां पतित दुनिया पतित शरीर में ईंदो आहे। पावन त कोई आहे ई न, इहे त पंहिंजे खे भॻवानु चईंदा रहंदा आहिनि। इहे त चईंदा आहिनि मां बि पतित हुयमि, पावन थियण त पावन थींदा त फ़रिश्तो ठही वेंदासीं। बाबा चईंदा आहिनि मां ख़ुदि पतित दुनिया पतित शरीर में ईंदो आहे, पावन कोई आहे न। इहे त पंहिंजे खे भॻवानु चईंदा न आहिनि ब्रह्मा बाबा। इहे त ख़ुदि चईंदा आहिनि कि मां त पतित हुयमि, पावन थियण त पावन थींदमि त फ़रिश्तो ठही वेंदमि। तव्हां बि पवित्र फ़रिश्ता ठही वेंदव। त मूल ॻाल्हि इहा ई आहे कि असां पावन कीअं ठहूं। हाणे मूल ॻाल्हि इहा ई आहे कि असां पावन कीअं ठहूं। असांखे कंप्लीट सतो प्रधान ठहिणो आहे। यादि ॾाढी ज़रूरी आहे। जो ॿार यादि में अलवेला आहिनि उहे चईंदा आहिनि असां शिव बाबा जा ॿार त आहियूं ऐं यादि में आहियूं, लेकिन बाबा चईंदा आहिनि इहे सभु कपोड़ा आहिनि, अलवेलो कनि। इन में त पुरुषारत करिणो आहे, सवेरे उथी पंहिंजे खे आत्मा सम्झी वेहणो आहे, रोह रियान करणी आहे बाबा सां। आत्मा ई ॻाल्हाईंदी आहे न। हाणे तव्हां देही अभिमानी ठहींदा आहियो, जो कोई जो कल्याण कंदा आहियो त उनजी महिमा बि कबी आहे न, उहो थींदी आहे देह जी महिमा। इहा त निराकार परमपिता परमात्मा जी महिमा आहे। इन्हनि खे पोइ तव्हां सम्झंदा आहियो, इन्हनि खे बि तव्हां सम्झंदा आहियो कि बाबा केरु आहे, न ॿियनि के थोड़ी पतो आहे न। कोई मुरली बि पढ़े बाबा खे यादि करे न पढ़े त जो ॿुधाइण वारा उन्हनि जे नाम रूप में फसी वेंदा आहिनि। इहा सीढ़ी ॿियो कोई जी बुद्धि में थोड़ी आहे। असां 84 जन्म कीअं वठंदा आहियूं, पोइ हेठि उतरंदा ईंदा आहियूं। हाणे त पाप जो घड़ो भरियलु आहे, उहो साफ़ु कीअं थिए। इन करे बाबा खे सॾु कंदा आहिनि तव्हां आहियो पांडव संप्रदाय, रिलीजियो बि पॉलिटिकल बि आहियो। बाबा सभु रिलीजन जी ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि, ॿियो कोई सम्झाए न सघे। बाक़ी उहा धर्म स्थापन करण वारा छा कंदा आहिनि, उन्हनि जे पिछाड़ी त ॿियो ई सभु हेठि सभिनि खे हेठि अचिणो पवंदो आहे। ऐं बाबा बाप खे सॾु, बाबा त असांखे मथे बाबा त असांखे मथे वठी वेंदा आहिनि, मतिलबु सतो प्रधान स्थिति ते। बाक़ी त सभु धर्म स्थापक ईंदा त उनजे पिछाड़ी मथां त सतो प्रधान आत्मा ईंदियूं त उहो ॿियो तमो प्रधान थींदियूं वेंदियूं। बाक़ी उहो कोई मोक्ष थोड़ी ॾींदा आहिनि। बाबा बि पिछाड़ी में अची करे सभिनि खे पवित्र ठाहे वापसि घर वठी हलंदा आहिनि। इन करे उन हिक खे जे सवाइ ॿियो कंहिंजी महिमा न आहे। ब्रह्मा जी व तव्हांजी कोई महिमा न आहे। बाबा त ईंदा आहिनि त तव्हां बि, बाबा न अचनि त तव्हां बि छा कयो, तव्हां बि छा कयो। असां बि दुनिया वारनि वांगुरु ईअं ई भटकूं। हाणे बाप तव्हांखे चढ़ती कला में वठी वेंदा आहिनि, ॻाईंदा बि आहिनि न तेरे बाणे सर्व जो मिलनि, परंतु अर्थ थोड़ी सम्झंदा आहिनि। महिमा त ॾाढी कंदा आहिनि। हाणे बाबा सम्झायो आहे अकाल त आत्मा आहे,
उन्हनि की इहा तख़्त आहे न, आत्मा अविनाशी आहे, काल कॾहिं खाईंदो न आहे। आत्मा खे हिकु शरीर छॾे ॿियो पार्ट वॼाइणो आहे, बाक़ी वठण लाइ कोई काल ईंदो थोरी आहे। जीअं न काल आयो, काल मतिलबु समय, हुनजो समय अची वियो। तव्हांखे कोई ईअं माण्हू थोरी वठणु ईंदो आहे न, तॾहिं त चई न अंतकाल भॻवान जी यादि रहे त भॻवान वटि मथे त न हली वेंदासीं, पर हुननि सां बुद्धि योग त लॻल रहंदो न, हेॾे होॾे न भटकंदासीं, पंहिंजे ठिकाने ते पहुची वेंदासीं। बाक़ी कोई काल वठणु थोरी ईंदो आहे। तव्हांखे कोई जे शरीर छॾण जो दुख न थिए, शरीर छॾे करे ॿियो पार्ट वॼाइण वियो, हिन में रोइण जी दरकार छा आहे? असां आत्मा भाउ आहियूं, इहे बि तव्हां हाणे ॼाणंदा आहियो, ॻाईंदा आहियो, आत्मायूं परमात्मा अलॻि रही भोपाल। बाबा किथे अची करे मिलंदा आहिनि, इहे बि न ॼाणंदा आहिनि त बाबा हाणे असांखे संगम युग ते ब्रह्मा तन में अची करे असां सां मिलंदा आहिनि। हाणे तव्हांखे हर ॻाल्हि जी सम्झाणी मिलंदी आहे। कॾहिं खां ॿुधंदा ईंदा आहियो न, कोई किताब आदि थोरी उठाईंदा आहियो, सिर्फ़ु रेफर कंदा आहियो सम्झण जे लाइ। बाप सचो त सची रचना रचंदा आहिनि, सच ॿुधाईंदा आहिनि। बाबा सचा आहिनि त बाबा सची रचना रचंदा आहिनि, असांखे सच ॿुधाईंदा आहिनि। सच सां जीत, झूठ सां हार। सचो बाबा सचखंड जी स्थापना कंदा आहिनि। रावण सां तव्हां ॾाढा हार खाई आहे न, बाबा चवनि था रावण सां तव्हां ॾाढी हार खाई आहे न, इहे सभु खेल ठहियल आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, असांजो राज्य स्थापना थिए थो। हाणे असां बाबा जी यादि जी शक्ति सां रावण ते जीत था पायूं न। पोइ बाबा चवनि था कि हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असांजे राज्य स्थापना थिए थो, पोइ इहे सभु हूंदो ई न। असांजे राज्य में त केॾी ख़ुशी, केॾी शांती, केॾी प्योरिटी हूंदी। इम्प्योरिटी जो कोई बि संकल्प हूंदो ई न। इहे सभु त पुठियां आया आहे। इहे सृष्टि चक्कर बुद्धि में रखिणो केतिरो सहज आहे। जो पुरुषार्थी ॿार आहिनि उहे हिन में ख़ुशि न थींदा कि असां त ज्ञान ॾाढो सुठो सेखारींदा आहियूं, साथ में योग ऐं मैनर्स बि धारण कंदा। तव्हांखे ॾाढो मिठो ठहिणो आहे, कोई खे दुख न ॾियणो आहे, प्यार सां सम्झाइणो खपे। पवित्रता ते केतिरो हंगामो थींदो आहे न, उहो बि ड्रामा अनुसार आहे। इहे ठहियलु हिकु ड्रामो आहे। इहे न ड्रामा में हूंदो त मिलंदो न। महिनत करणी आहे, देवता ऐं असल दैवी गुण धारण करणा आहिनि, लूणु पाणी न ठहिणो आहे। ॾिसणो खपे असां उल्टी चलन हली करे बाप जी इज़त न गवाईंदा आहियूं, सतगुरु जो निंड ठौर न पाए। इहे त सच बाप आहे न, सच टीचर आहे। आत्मा खे हाणे स्मृति रहंदी आहे, बाबा ज्ञान जो सागर, सुख जो सागर ज़रूरु ज्ञान ॾेई करे वियो हूंदो, तॾहिं त गायन थींदो आहे न। इन्हनि जी आत्मा में कोई ज्ञान हुयो छा? आत्मा छा, ड्रामा छा, कुझु बि न ॼाणंदा हुआ कि ब्रह्मा बाबा, है न। ॼाणनि त मनुष्य खे ई आहे न। रुद्र यज्ञ रचंदा आहिनि त आत्माउनि जी पूजा थींदी आहे। उन्हनि जी पूजा सुठी व देवियुनि जी शरीरनि जी पूजा सुठी। कंहिंजी पूजा सुठी? उन्हनि जी पूजा सुठी या देवियुनि जे शरीरनि जी पूजा सुठी? इहे शरीर त 5 तत्वनि जो आहे, इन करे हिकु शिव बाबा जी पूजा ई अव्यभिचारी आहे। हाणे हिन हिक सां ई ॿुधणो आहे, इन करे चइबो आहे हियर नो इविल,
see no evil, talk no evil, do no evil, think no evil. ग्लानी जी त कोई ॻाल्हि न ॿुधो, मुंहिंजो हिकु साईं ॿुधो, इहा आहे ही अव्यभिचारी ज्ञान। मुख्य ॻाल्हि आहे ही हाणे देह अभिमान टुटंदो तॾहिं ई तव्हां शीतल थी वेंदा। हाणे देह अभिमान टुटंदो तॾहिं ई तव्हां शीतल थी वेंदा। संकल्प करो सभिनि जो देह अभिमान टुटजो थो वञे, सभु शीतल थींदा था वञनि। बाप जी यादि में रहंदा त मुख सां बि उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदव न, कुदृष्टि बि न रहंदी। बाबा जी यादि सां मुख सां बि कोई उल्टो सुल्टो शब्द न निकिरंदो, कंहिंजी तरफ़ कुदृष्टि बि न वेंदी। ॾिसंदे उहे जीअं ॾिसंदा न, असांजो ज्ञान जो टियों नेत्र खुली वियो न, अञा ॿियो की खुले थो। बाबा हिकु बार चई न, अञा ऑपरेशन थिए थो, अञा खुले थो। बाप अची करे त्रिनेत्री त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। हाणे तव्हां टिनिनि कालनि खे, टिनिनि लोकनि जो तव्हांखे ज्ञान आहे। टिनिनि कालनि जो, टिनिनि लोकनि जो असांखे ज्ञान आहे। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ज्ञान ॿुधण सां गॾु गॾु योग में बि रहणो। बाबा जी यादि में रही करे ज्ञान ॿुधो, बाबा जी यादि में रही करे ॿियनि खे ज्ञान ॿुधाईंदा वञो। सुठा मैनर्स धारण करणा आहिनि असांखे। ॾाढो ॾाढो मिठो ठहिणो, मुख सां कॾहिं बि पथर न कढणा खपनि। ॿियो आहे अंतर्मुखी ठही एकांत में वेही पाण सां गॾु रूह रियान करणी आहे। पावन ठहिण जी युक्तियूं कढणियूं आहिनि। सवेरे सवेरे उथी करे बाप खे ॾाढो प्यार सां यादि करिणो। वरदाना वायरलेस सेट द्वारा विनाश काल जी अंतिम डायरेक्शन खे कैच करण वारा वाइसलेस ठहो। विनाश जे समय अंतिम डायरेक्शन खे कैच करण लाइ वाइसलेस बुद्धि खपे। जीअं उहो माण्हू वाइसलेस सेट द्वारा हिकु ॿ ते आवाज़ पहुचाईंदा आहिनि, वायरलेस सेट द्वारा। जीअं उहा वायरलेस सेट द्वारा हिकु ॿ खे आवाज़ पहुचाईंदा आहिनि न, वाईफाई हूंदो आहे न, हाणे जेको हाणे फ़ोन आहिनि उहो कीअं हिक ॿिए ते मैसेज पहुचाईंदा। हिते आहे वाइसलेस, हिते छा हूंदो, वाइसलेस हूंदो। हिन वायरलेस द्वारा असांखे आवाज़ ईंदी। हिन वायरलेस द्वारा असांखे आवाज़ ईंदी कि हिन सेफ स्थान ते पहुची वञो। अगरि असांजी बुद्धि शुद्ध हूंदी, बाबा सां कनेक्शन में हूंदी, त असांखे आवाज़ ईंदो कि हिन सेफ जॻह ते पहुची वञो, ऐं असां उते पहुची वेंदासीं। जो ॿार बाप जी यादि में रहण वारा वाइसलेस आहिनि, जंहिं अशरीरी ठहिण जो अभ्यास आहे जंहिंखे, उहो विनाश में विनाश न थींदा, लेकिन स्व इच्छा सां शरीर छॾंदा। भई ईअं न कि जंहिंजी वाइसलेस बुद्धि हूंदी, जेको वाइसलेस थी करे अंतिम डायरेक्शन खे कैच कंदो, उहो शरीर न छॾंदो, उहो बि शरीर छॾंदो, लेकिन उहो पंहिंजी स्व इच्छा सां शरीर छॾंदो। उहो पंहिंजी स्व इच्छा सां शरीर छॾंदो। ॿियो कीअं बॉम्ब, सम्झो किथे भूकंप अचिणो आहे,
लेकिन असांजी बुद्धि कैच करे वठे। त जिते भूकंप अचण वारो हूंदो उतां बाबा असांखे चईंदो निकिरो, असां निकिरी वेंदासीं। पोइ जिते बि भूकंप आयो उतां जा माण्हू त विया, लेकिन असां बि शरीर छॾंदासीं, लेकिन असां ख़ुदि जी मर्ज़ी सां बाबा जी यादि में बाबा सां गॾु शरीर छॾंदासीं। स्लोगन आहे योग खे किनारो करे कर्म में बिज़ी थी वञो। योग खे किनारो करे करे कि हा न ॾाढो कमु हूंदो आहे न त बाबा खे भुलिजी वेंदा आहियूं, त ईअं योग खे किनारो करे करे बाबा जी यादि में बिज़ी थियणु इहे अलबेलोपन। असांखे कर्म ई करिणो आहे बाबा जी यादि में रही करे, न त असांखे थोड़ी कुछ करिणो आहे हाणे, है न। लेकिन असांखे कर्म छो करिणो आहे? बाबा जी यादि में रही करे जो कलयुगी दुनिया जे मत जे जंहिं स्थिति सां कर्म कंदा आहिनि, हाणे असांखे हुन मत खे ख़तमु करे बाबा जी यादि में रही करे पंहिंजी स्थिति सुठी ठाहे करे कर्म करिणो। जीअं सम्झो कोई रोटी थो ठाहे, लेकिन रोटी कीअं थो ठाहे अॼुकल्ह, लेकिन असांखे बाबा जी यादि में रही करे बाबा जी श्रेष्ठ मत खे बुद्धि में रखी करे ॾाढो प्यार सां रोटी ठाहिणी आहे। त योग बि रहे ऐं कमु बि करिणो। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। प्योरिटी जी रॉयल्टी अर्थात एक व्रता ठहिणु, हिकु बाबा ॿियो न कोई। प्योरिटी जी रॉयल्टी छा आहे कि हिकु बाबा ॿियो न कोई। हिन ब्रह्मण जीवन में संपूर्ण पावन ठहिण लाइ एक व्रता जो पाठ पक्को करो। हिकु बाबा ॿियो न कोई। शुभ वृत्ति सां शुभ भावना शुभकामना हुजे। शुभ वृत्ति में शुभ भावना शुभकामना हुजे। पवित्रता मतलब हिकु बाबा ॿियो न कोई। ॿियो बाबा चवनि था असांजी वृत्ति में सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना हुजे। दृष्टि द्वारा हर हिक खे आत्मिक रूप में व फ़रिश्ते रूप में ॾिसो। कर्म द्वारा हर आत्मा खे सुख ॾियो, सुख वठो। वृत्ति में शुभ भावना शुभकामना, दृष्टि में आत्मा भाव या फ़रिश्तो, कर्म में आत्मा हर आत्मा के सुख ॾियो, सुख वठो। कोई दुख ॾे, गाली ॾे, इंसल्ट करे त तव्हां सहनशीलता जा देव देवी ठही वञो, है न। कोई तव्हांखे दुख ॾे, गाली ॾे, तव्हांजी इंसल्ट करे त हुन में छा थी वञो? तव्हां सहनशीलता जी देव देवी ठही वञो। त पवित्रता छा आहे? हिकु बाप ॿियो न कोई। वृत्ति में शुभ भावना शुभकामना, दृष्टि में आत्मा भाव या फ़रिश्तो, कर्म में सुख ॾियो, सुख वठो। कोई तव्हांजी ग्लानी करे, निंदा करे, इंसल्ट करे, दुख ॾे त हुन में सहनशीलता जी देव देवी ठही वञो। तॾहिं असांजे अंदरि प्योरिटी जी पर्सनैलिटी, रूहानी रॉयल्टी वारी आत्मा थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।